बटाणी 8 ॾींहं अॻु ट्रैक्टर वठी ॾियण बहाने घुराए मुबैना अगवा कयल तंगवाणी जे ॻोठ जाफराबाद वासी 40 वरियनि जे मोहम्मद बख्श पुट एतबार लाचारी बाज़ियाब कोन थी सघियो आहे। मुगवी जे वारसनि ॾांहुं धाड़ेलनि भुंग लाइ ॿीहर धमकी वारी कॉल वारसनि जो प्रेस क्लब बटाणी पहुची एहतजाज। इन मौक़े ते मुगवी जे भाउ गुलाम रसूल अरबाब लाचारी जो चवणु हो त मोहम्मद बख्श जी बाज़ियाबी लाइ कशमोर सखर मियाणी पुलिस थाणनि ते विया आहियूं ऐं SSP ऑफिस जा पिण चक्कर लॻाया आहिनि, पर साईं जन मिलण लाइ तयार ई कोन्हनि। धाड़ेलनि ॿीहर फोन करे धमकी ॾिनी आहे त 1 करोड़ अदा करे भाउ खे बाज़ियाब करायो, न त ॿी सूरत में लाश बि कोन मिलंदो। हुननि सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध DIG लाड़काणे खे अपील कंदे चयो त भाउ खे धाड़ेलनि जी क़ैद मां आज़ाद कराए घर अंदरि छांयल मायूसी खे ख़तम कराए ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।